कश्मीर जो वाक़ तलीशा वारे वाक़े बाद जे सिंध जी यहाँ ॾखण शहर में सियासी समाजी दुरियुनि पारां इन वाक़े के ख़िलाफ़ एहतिजाज कनि। साईं ही तमामु ख़तरनाक वाक़ियो थियो आहे। ॾिसो न 5 सालनि जी न्याणी उन सां इहा हालत करणु वहशी दरिंदनि सां इहा उन्हनि जे ख़िलाफ़ु असां स्ट्राइक अॼु रखी आहे। जॾहिं बि कोई अहिड़ो वाक़ियो थींदो आहे त उनजे पोयां कंहिं न कंहिं शख़्सियत जो हथु हूंदो आहे, उहो सियासतदान हुजे, वॾेरो हुजे या सरदार हुजे। ही इन्हनि शयुनि में मुलविस आहिनि, उन्हनि खे फुल सपोर्ट करे उन्हनि खे आज़ादु कराईंदा आहिनि। इन जे करे हिननि खां वधीक वाक़िया पेश था थियनि। यहाँ ॾाढी देरि वाक़ियो कश्मीर में पेश आयो आहे। असां हिननि जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था ऐं असांजो सिंध हुकूमत खां ख़ुसूसन इहो मुतालबा आहे त इन्हनि दहशतगर्दनि, इन्हनि ग़लति माण्हुनि ऐं बेकार ग़लीज़ इंसाननि खे फ़ौरन जेको आहे उनखे फांसी ते चाढ़ियो वञे। इन्होंने चयो त इन दरिंदे जवाबदार खे जेके बि इन सां मुलविस आहिनि ॿिया बि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फांसी ते लटकायो वञे, जीअं आइंदा हिकिड़ो वाक़ियो पेश न अचे। कैमरामैन अकीम बिरोही सां गॾु अयूब बिरोही, सन टीवी न्यूज़ मधे।